अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? उमेद त तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, असां अॼु सिंधी लोक दास्तान जेके आहिनि, लोक किसा, उन्हनि खे पढ़ंदासीं। उन्हनि मां जेको पहिरियों असांजो लोक दास्तान आहे उहो आहे उमर मारूई जो किसो। ठीकु आहे। अॼु हिन उमर मारूई जे किसे खे ॾिसंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त जेके हिन जा अहम सुवाल आहिनि उन्हनि जी असांखे जवाबनि, उन्हनि जे सुवालनि जे जवाबनि जी ख़बर पइजी वञे ऐं किसे जी बि ख़बर पइजी वञे त असल में किसो हुयो छा। ऐं इन खां पोइ वरी असां को ॿियो लोक दास्तान खणंदासीं, छो त इहे मुख़्तलिफ़ इम्तिहाननि में इन्हनि मां सुवाल ईंदा आहिनि। ठीकु आहे। त बग़ैर कंहिं देरि कंदे मां शुरू कयां थो, पर इन खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, असां शुरू था कयूं। ही आहे लोक दास्तान आहे किसो उमर मारूई। हाणे किरदार आहिनि। ठीकु आहे। किरदारनि में मारूई जेको आहे मरकज़ी किरदारु आहे। उमर जेको आहे इहो ज़ात जो सूमरो आहे ऐं सिंध जो हाकिम आहे जेको क़ैद कंदो आहे मारूई खे। ठीकु आहे। उनखां पोइ पालणी आहे। पालणी जेको आहे सो मारूई जो पीउ आहे। उनखां पोइ माॾोही आहे। माॾोही जेका आहे मारूई जी माउ आहे। ऐं उनखां पोइ खेत आहे। खेत जेको आहे मारूई जो सौट बि आहे त मङेदो बि आहे, यानी की फ्यांसी बि आहे। ऐं उनखां पोइ फोग आहे। फोग जेको आहे हिकिड़ो कमी आहे, यानी की पोरियत आहे। ऐं गुंडो आहे इहो इन जो किसे जो। ठीकु आहे। विलियन इहो आहे। ठीकु आहे। ऐं हिते भालवा लिखियो आहे। मां इहो भालवा जेको आहे मारूई जे ॻोठ जो नालो आहे जेको मलीर में हुयो। ठीकु। अच्छा, हिते ॾिसो, उमर जेको आहे मां लिखियो आहे त उमर हमीर सूमरे जो पुटु हो। ठीकु आहे। कंहिंजो पुटु हो? उमर हमीर सूमरे जो। ठीकु आहे। ऐं हमीर सूमरो जेको आहे सूमरा दौर जो आख़िरी हुकुमरान हो। इहो बि नोट करे छॾियो त सूमरनि जो जेको सूमरा डायनेस्टी जंहिं सिंध ते हुकूमत कई, उन्हनि जो आख़िरी हुकुमरान जेको हमीर सूमरो हो ऐं उमर सूमरो उनजो पुटु हो। ठीकु आहे। उनखां पोइ लिखियो आहे त उमर सूमरो उमर सूमरे उमरकोट ते 1355 खां 1390 ईस्वी ताईं हुकूमत कई। ठीकु आहे। हमीर सूमरो आख़िरी हुकुमरान हो, सिंध ते हुई। त पोइ वरी हिननि जो सॼो राज जेको बाक़ी बचो वञी उमरकोट ते। ऐं इन दौरान जेको आहे उमर सूमरे जेको आहे हिन ते उमरकोट ते हुकूमत कई। उनखां पोइ हीअ पॉइंट ॾिसो त उमरकोट उमर सूमरे न ठारायो। इहो मथां हिकिड़ी कंफ्यूजन थींदी आहे। ठीकु आहे। उमरकोट या अमरकोट, जंहिंमें अलिफ इहे ॾिसो अमरकोट, राणा अमर सिंह जेको सुधा राजपूतनि मां हो, उन 11वीं सदी ईस्वी में ठारायो। ठीकु आहे। हाणे हीअ ॾिसो, अमर सिंह सुधा राजपूतनि मां हो, राजपूत फैमिली मां हो। ठीकु आहे। उनखां पोइ मारवी जी ज़ात ते अचूं था। हाणे मारवी जी जेका ज़ात आहे इन जे बारे में मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि। का बि मुतफ़िक़ राय नाहे मौजूदु त ही ज़ात हुई। ठीकु आहे। के चवनि था पंहवार हुई ज़ात जी, के चवनि था समा ज़ात जी हुई, के चवनि था रेपाड़ी हुई, रेबाड़ी हुई, रेबाड़ी। हाणे जेका हीअ रेबाड़ी ज़ात आहे इन जे लाइ अञा बि माना घटि चई थो सघिजे, ऐं पंहवार ज़ात लाइ अञा बि वधीक चई थो सघिजे। ठीकु आहे। इहो बाक़ी इहे ॻाल्हियूं जेके आहिनि मिलनि थियूं। उनखां पोइ मारवी जो खूह, मारवी जो खूह जेको नंगर शहर खां 30 किलोमीटर उत्तर में आहे। ठीकु आहे। ऐं इन खूह ते हर साल मेलो बि लॻंदो आहे। हीउ उहो ई खूह आहे जितां उमर सूमरे मारवी खे खयो हुयो। ठीकु आहे। मारवी जी क़बर, हाणे उमर जी क़बर जो त को पतो ई कोन्हे को। ठीकु आहे। लेकिन मारवी जी क़बर बाबति कुझु रिवायतूं मिलनि थियूं, पर का बि मुतफ़िक़ राय इते बि नथी मिले। ठीकु आहे। मारवी जी क़बर के लिखनि था त ॻोठ खुडी में आहे, हिकिड़ो पुराणो क़ब्रिस्तान आहे उते आहे। ऐं के वरी लिखनि था त खिपरी तालके में देह मारवी आहे ऐं उते हिकु भिट आहे, भिट ते हिकु क़बर आहे जेका मारवी जी क़बर आहे। इहे ॿ नज़रिया मिलनि था। उनखां पोइ 1871 ईस्वी में आख़ूंद अब्दुल रहीम वफ़ा अब्बासी, किथे हिन जे लाइ काज़ी अब्दुल रहीम बि नालो मिले थो, इन जेको आहे सो उमर मारवी जो किसो लिखियो। ठीकु आहे। 1871 में उमर मारवी जो किसो अब्दुल रहीम लिखियो। ठीकु आहे। उनखां पोइ सैयद हुसैन शाह फाज़लाणी 1956 ईस्वी में उमर मारवी फिल्म ठाही, जंहिंजो हिदायतकारी शेख हसन जेका आहे उहो हुयो, हिदायतकार हुयो। ठीकु आहे। उनखां पोइ पहिरियों मारवी एवॉर्ड 2008 में ॾिनो वियो, जेको बेनज़ीर भुट्टे खे ॾिनो वियो, जंहिंखे ख़िराज तहसीन तौर ते पेश कयो वियो। ठीकु आहे। ठीकु आहे। हाणे अचूं था असां किसे ते। हीअ ॾिसो था, हीअ थोरो नज़ारो ॾिसो त पाणी भरे थी पई ऐं उते को हिकिड़ो माण्हू जेको आहे सो ओठ ते अचे थो। हाणे ॾिसूं था त अॻिते छा थींदो। ठीकु आहे।
हाणे मां जल्दी जल्दी पढ़ंदो हलंदुसि। जंहिं ज़माने में उमर सूमरो सिंध जो हाकिम हो, उन वक़्तु थर परगिणीअ जे भालवा ॻोठ में पालणी नाले हिकु मारू रहंदो हो। मारू माण्हू रहंदो, मारू चवंदा आहिनि मलीर जे माण्हुनि खे, ठीकु आहे, उनखे मारू चवंदा आहिनि, ठीकु आहे। हिन जी ज़ाल जो नालो माॾोई हो। खेनि हिकु धीअ ॼाई जेका सुहिणी, ॾाढी सुहिणी हुई। उन जो नालो मारूई रखियाऊं। मारूई जॾहिं वॾी थी त संदसि हुसन जी हाक हंधियुनि माॻियुनि हुली वई। पालणी वटि फोग नाले हिकु कमी हूंदो हो ऐं फोग जी दिलि में हो त मारूई सां शादी करियां। हिकु ॾींहुं वजह वठी पालणीअ खां मारूईअ जो संग घुरियाईं। पालणी मारूईअ जो संग संदसि सौट खेत खे अॻे ई करे छॾियो हो, तंहिं करे हिन फोग खे संग ॾियण खां इनकार कयो। फोग साड़ विचां सिट सिटी त कंहिं नमूने संग न मिलण जो पालणीअ खां बदिलो वठां। फोग उमरकोट पहुची उमर सूमरे ताईं मारूईअ जे हुस्न जी ॻाल्हि पहुचाई। उमर बादशाह खे जॾहिं ख़बर पई त मारूई आहे त धनार जी धीअ, पर हुस्न में चोॾहीं जो चंड आहे, हाणे हू हिकदमि मारूई खे ॾिसण लाइ आतो थी पियो। हिकु ॾींहुं उमर बादशाही वेस बदिलाए उठ ते सवार थी फोग सां गॾु मलीर ॾांहुं रवानो थियो। इहो सोचे त खूह ते हली मारूई खे हथु कजे। मारूई सरतियुनि सां गॾु पाणी भरण लाइ जॾहिं खूह ते आई त हिननि ओपरा ओठे ईंदे ॾिसी पोइते वरण जी कोशिशि कई। साहेड़ीअ चयसि त ड्रिज न, ही के मुसाफ़िर आहिनि, उञ लॻी हूंदनि, खूह ॾांहुं पिया अचनि, पाणी पीआरणु त सवाब जो कमु आहे। साहेड़ीअ जी सलाह ते मारूई अञा मोटी मस त सवार बि अची पहुता। उठ विहारे उमर मारूईअ खे चयो त पाणी ढुक पीआरे। मारूई जीअं उमर खे पाणी ॾिनो त हू मारूई खे ज़ोरीअ ॿांह खां झले उठ ते खणी रवानो थियो ऐं खेसि पंहिंजे कोट में अची क़ैद कयईं। राति थी त उमर बादशाह मारूई वटि लंघी आयो। छा ॾिसे त मारूई रोई अलाह खां दुआ पई घुरे त परवर मुंहिंजी पत रखिजो, मुंहिंजी लोईअ जी लॼ सलामत रखिजो, रब आउं हिते तुंहिंजे सहारे आहियां। उमर बादशाह चयसि त हाणे रोअण मां कुझु बि न वरंदे, तूं मुंहिंजी पट राणी थी रहो। मारूई चयसि त मुंहिंजो संग खेत सां थियलु आहे, आउं उन जी अमानत आहियां। आस अथमि त जन जी आहियां तन सां शाल मिलां। अलाह जे वास्ते मूंखे आज़ादु करे मारुनि ॾांहुं मोकिले। उमर बादशाह वापसि मोटी वियो। संदसि ख़्यालु हो त जीअं वक़्तु गुज़रंदो तीअं मारूई जे मन में बि फेरो ईंदो ऐं जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञींदी। हूअ मारूईअ खे लालच ॾींदो रहियो, पर मारूई सारो वक़्तु पखा ऐं पंहिवार संभालींदे रत रोअंदी रही। हिन खे महलात में रहायो वियो। हर तरह जो सुखियो रखण लाइ आछूं ॾिनियूं वयूं, पर हिन चयो त आउं उमरकोट जी राणी थियण खां मलीर जी गोली थियण खे वधीक थी भायां। अच्छा, गोली चवंदा आहिनि बानी खे, यानी कि उतां जी मलीर जी बानी थियणु वधीक पसंदि थियां थी, बजाए इन जी जे हितां जी मां राणी थियां। मारूई बादशाही तामन खे ज़हर बराबरि सम्झो ऐं उमर जा पट पटीहर ऐं वेस वॻा न ढकियाईं। मथे तां अबाणी लोई न लाथाईं। लोई लीड़ूं थी वियसि, मथे में चीड़ पइजी वियसि, पर तेल फुलियल या अतुर खे हथ बि न लाथाईं। हिकु ॾींहुं उमर बादशाह सम्झो त हाणे मारूई जे मन में फेरो आयो हूंदो। इहो सोचे हू वटसि वरी हली वियो। मारूई खेसि लीलाए चयो त ए बादशाह, तूं मूंखे जीअर ते आज़ादु न कयो, पर मारुनि खे सारींदे जेकॾहिं हिते मरी वञा त मुंहिंजो मड़ मलीर ज़रूरु मोकिलिजां। इन ॻाल्हि जो उमर ते अहिड़ो असरु थियो जो मारूई खे आज़ादु करे इज़त ऐं एतिराम सां पंहिंजे मुल्क मलीर ॾांहुं रवानो कयईं। अहिड़ीअ तरह मारूई पंहिंजे मुल्क मलीर में मारुनि सां अची मिली। मारूईअ जी हुबुल वतनी खे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ऐं ॿिनि शाइरनि ख़ूब ॻायो आहे। लतीफ़ साईं मारूईअ जी साणीअ वारी सिक खे हीअं सारायो आहे: वाझाए वतन खे आउं जे हिते मुयास, त गौर मुंहिंजी सूमरा कज पंहिवारनि पास, ॾिज ॾाॾाणे ॾेह जी मंझां वलड़े वास, मुया ई जियास जे वञे मड़ मलीर ॾे। अच्छा, गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको आहे मारूई खे हुबल वतनी जी निशानी सॼो आहे शाह साहब, ठीकु आहे। हुबल वतनी मारूई छा आहे, हुबल वतनी जी रिप्रेज़ेंटेटिव आहे, ठीकु आहे। ऐं सुर मारूई में उमर मारूई जो किसो बयानु कयो आहे शाह साहब। ऐं सुर मारूई में सिंध जी सकाफ़त खे बि जेको आहे जंहिं किसे में सिंध जी सकाफ़तूं तव्हां ॿुधियूं, उनखे बि जेको आहे सो निर्वार कयो आहे शाह अब्दुल लतीफ़। हीअ हुयो असांजो अॼु जो वीडियो।
थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफिज़।